एक दफ़े संदन अख ख़राब थी पई। एक आतिश परस्त तबीब चयन जेकॾहिं तोखे अख जी सेहत दरकार आहे त अख के पानी खां बचाए। पाण फरमायूं वुज़ू कीअं करियां, मगर तबीब साॻी तरह चई हलियो वियो। जॾहिं नमाज जो वक़्तु आयो त पाण वुज़ू करे नमाज़ पढ़ियाऊं। नमाज खां वांदा थिया त संदन अख बिल्कुलु ठीक थी वई। उन वक़्तु आवाज़ आहिनि, ए जुनेद, तो असांजी रिज़ा ख़ातिर पंहिंजी अख जो नुक़सान बर्दाश्त कयो। जेकॾहिं उन जे बदिले में तमामु दोज़खियुनि जी बख़्शिश घुरी त बि असां तयारु आहियूं। ॿिए ॾींहुं उन तबीब जॾहिं हज़रत जुनेद बगदादी रहमतुल्लाह अलैह जी अख खे ठीक थियल ॾिठो त उन जो कारण पुछियो। हज़रत जन समूरो किस्सो बयानु करे ॿुधायो। उहो ॿुधी तबीब उन ई वक़्तु मुसलमान थियो ऐं चयाईं त हीउ इंसान जो कमु न आहे, हीउ ख़ालिक जो इलाजु आहे। एक बुज़ुर्ग खां रिवायत आहे त मां हिकु ॾींहुं जुनेद बगदादी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में हाज़िर थियसि। ॾिठमि त शैतान भॼंदो पियो वञे ऐं पाण हज़रत जन निहायत कावड़ में हुआ। मां खेनि अर्ज़ु कयो, या शेख, अल्लाह ताला फ़रमाए थो त कावड़ जी हालत में इब्लीस इंसान ते पंहिंजो वधीक असरु ॼमाईंदो आहे, मगर हिते त मामिलो ई उबतड़ थो ॾिसां। अवां गुस्से में आहियो ऐं शैतान भॻो पियो वञे। हज़रत जुनेद बगदादी रहमतुल्लाह अलैह फ़रमायो, जेकॾहिं हिन जे ख़िलाफ़ु कावड़ हुजे हा त पोइ अजब जी ॻाल्हि हुई, मगर असां माण्हू महज़ हक़ जी ख़ातिर कावड़ कंदा आहियूं। उन करे शैतान असांखे उन वक़्तु भॼंदो आहे जॾहिं असां कावड़ में हूंदा आहियूं। आम माण्हू पंहिंजे नफ़्स जी ख़ातिर कावड़ कंदा आहिनि, उन करे शैतान उन्हनि ते ग़लबो कंदो आहे।